नाज़रीन, मीरपुर ख़ास सिंध जो चौथों नंबर वॾो शहर ऐं हिकु तारीख़ी हैसियत रखे थो। मीरपुर ख़ास जो जेको बुनियादु माणकाणी टालपुरनि जेको वेदो ऐं हिन जेको मीरपुर ख़ास शहर जो बुनियादु 1806 में विधो हुओ, जंहिंखे हिन 18 अगस्त ते 214 साल मुकमल थी विया आहिनि। अचो त हिन हवाले सां हिते जे तारीख़दाननि खां ऐं जेका मीर ख़ानदान खां जेके जा हिते जा औलाद आहिनि हुननि खां पुछा कंदासीं त मीरपुर ख़ास जो जेको नालो कीअं पियो ऐं हुनजो बुनियादु विझंदड़ केरु आहिनि। पर उनखां अॻु में तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं जेके मीर जेको ख़ानदान जेकी आख़िरी जेका आरामगाह आहे उहा बि हिकिड़ी तारीख़ी हैसियत रखे थी। अचो त तव्हांखे उन आख़िरी आरामगाह चिटोड़ी क़ब्रिस्तान ॾांहुं वठी था हलूं। ही क़ब्रिस्तान मौजूदा मीरपुर ख़ास शहर खां अटकल 12 किलोमीटर उत्तर ओलह तरफ़ आहे, जिते कार या मोटरसाइकिल वसीले आसानी सां पहुची सघिजे थो। चिटोड़ी ॾांहुं वेंदे असांखे अधु रस्ते में मीरपुर पुराणी स्टॉप ॾिसण में ईंदो, जेको हिकु वॾो ॻोठ आहे। हीअ ई उहो पहिरियों मीरपुर आहे जंहिं जो बुनियादु माणकाणी टालपुरनि विधो ऐं बाद में मीरपुर ख़ास नाले सां हिकु अलॻि शहर जोड़ियो वियो। मीरपुर ख़ास जी तारीख़ ते नज़र विझण खां अॻु अचो त पहिरीं चिटोड़ी क़ब्रिस्तान ॾिसूं। नाज़रीन, हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं मीरपुर ख़ास लॻ चिटोड़ी क़ब्रिस्तान में। चिटोड़ी क़ब्रिस्तान में जेको मीरपुर ख़ास शहर जो बुनियादु विझंदड़ मीर मुराद अली टालपुर खां वठी जेको आख़िरी मीरनि जो हुक्मरान मीर शेर मोहम्मद टालपुर जे हिते क़ब्रूं जेके मौजूदु आहिनि उहे हिते दफ़नायल आहिनि। इहो जेको चिटोड़ी क़ब्रिस्तान हिकिड़ो आर्कियोलॉजिकल जेका साइट बि आहे ऐं इहो हिकिड़ो फ़न तहमीर जो हिकिड़ो शाहकार नमूनो आहे। हिन क़ब्रिस्तान में अंग्रेज़नि सां दुॿे वारी जंग में शहीद थींदड़नि समेत टालपुर ख़ानदान जूं अटकल 9 पीढ़ियूं दफ़न थियल आहिनि। राजस्थानी ॻाढ़े पत्थर सां ठहियल हीअ मुक़बरा तामीर जो हिकु बहितरीन शाहकार नमूनो आहे। समूरा वॾा मुक़बरा टालपुर हुक्मराननि जी अहम शख़्सियतनि मथां अॼियल आहिनि, पर बदकिस्मती सां कंहिं बि मुक़बरे अंदरि ऐं क़बर मथां को अहिड़ो ख़ासि कुतबो लॻल नाहे जंहिं सां उन क़बर अंदरि मदफ़ून थियल शख़्सियत बाबति का मालूमात मिली सघे। हा, एतिरो ज़रूर आहे त हिन क़ब्रिस्तान अंदरि टंड अलायर शहर जे बानी मीर अलहयार ख़ान टालपुर जी क़बर मथां नाले वारे शाइर खलील खोसे पंहिंजे ख़र्च सां खुतबो ज़रूर लॻायो आहे, जंहिं मां उनजी सुञाणप थिए थी। मुक़बरनि ते लॻल पथरनि खे इंतिहाई शानदार नमूने सां टुकी उन्हनि ते अलॻि अलॻि नमूननि जी चिटसाली कई वई आहे। साॻी रीति मुक़बरनि अंदरि ताज़ी हवा दाख़िल थियण लाइ पथरनि जूं ॼारियूं ठहियल आहिनि, जेके पिणु डिज़ाइननि या नमूननि हवाले सां अलॻि अलॻि ॾेख ॾियनि थियूं।
ॿुधायो वञे थो त ताज़ो ई सिंध जी सक़ाफ़त वारे खाते हिन क़ब्रिस्तान अंदरि ज़बून थियल मक़बरनि जी ॿीहर तइमीर कराई आहे, पर अञा बि ही क़ब्रिस्तान पंहिंजी तारीख़ी हैसियत सबबि वधीक ध्यान जो घुरिजाऊ आहे। जॾहिं कलोड़नि खां पोइ टालपुरनि जी हुकूमत आई त पोइ ही पाण में कज़िन्स हुआ ऐं आमतौर ते तंहिं ज़माने में इहो तसवुरु हो त फैमिली में अंदरि ई बग़ावतूं थींदियूं आहिनि, त पोइ छो जो हिकिड़ो हुकुमरान थींदो आहे त पोइ बग़ावतूं कंदा आहिनि, त पोइ हीअ चूंकि पाण में कज़िन्स हुआ त पोइ उन जे करे पोइ हिननि हैदराबाद खैरपुर ऐं मीरपुर ख़ासि में पाण में कज़िन्स में हुकूमत जा इलाइक़ा पाण में विरहायूं ऐं पोइ पाण में गॾिजी वेही हुकूमत कंदा हुआ। ऐं उहो बि इन जे करे जो कलोड़नि जी फ़ौज में ही सिपाही थी भर्ती थिया, पोइ कलोड़नि जी फ़ौज में ही आया, पोइ टे टालपुर चीफ, छो जो कलोड़ा हुकूमत हुकुमरान कमज़ोर थी विया हुआ, पोइ हू साज़िशुनि ते थींदियूं हुयूं, त पोइ अॼु जे दौर में मार्शल लॻे थी तॾहिं बि इहो फ़ौज ते इल्ज़ाम लॻंदो हो, त पोइ फ़ौज में चीफ हुआ टालपुर हुआ ऐं पोइ उन जे करे पोइ टे टालपुर हुननि चीफ मारिया, माना पोइ उन में चोथे पोइ हुननि चयोसीं हाणे ही कमज़ोर आहिनि, रुॻो असांजा माण्हू था मारीनि, त पोइ देन दे टुक ओवर, पोइ हिननि हुकूमत कई वरिती ऐं पोइ हलाणी में जंग लॻी, पोइ उन में हिननि फतेह कयो सिंध। पोइ उन वक़्त में ही इलाइक़ा कमज़ोर हुआ टालपुरनि जे दौर में, पोइ होॾां राजपूत हुआ तकिड़ा हुआ गुजरात जे इलाइक़े में, राजस्थान में, हेॾां वरी अफ़गान हुआ, बलोच सरदार हुआ, पोइ ही टुकड़ा असांजा विया हलिया हुआ, कराची असांखां हली वई हुई, लसबेले वारे जे अंदरि अची वई हुई, जैकबाद असांखां हलियो वियो हो, उमरकोट असांखां हलियो वियो हो, थर असांजे अधु गुजरात वारा खणी विया हुआ। पोइ वरी जॾहिं टालपुर हुकुमरान आया, असांजी जेका ब्रांच आहे टालपुरनि जी उहा माणकाणी ब्रांच सॾी वेंदी आहे, हैदराबाद वारा शहदादाणी ऐं खैरपुर वारा सोहराबाणी सॾिबा आहिनि। मुख़्तसर हो त मीरनि जो जेके बि ख़ानदान जा वॾा बुज़ुर्ग या जेके इन चिटो इन में शहीद थिया दुबे जी जंग में, हुनजूं क़बरूं अॼु बि चिटोड़ी क़ब्रिस्तान जो क़दीम तारीख़ी आहे, किपरे रस्ते तां तव्हां वेंदव त उते मौजूदु आहिनि, उन्हनि ते तारीख़ सन सभु लिखियल आहिनि। अच्छा, मीर साहिबनि जा हिते जेके ॿियो मीर अलादाद ख़ान हूंदो हिज़ा हिंस हो, हुन हिते मुसाफ़िर खाना हूंदा इन मीरपुर ख़ासि कोट खां अॻियां, इहो हिते कई ग़रीब माण्हू अची हिते रहंदा कंदा, त हुनजी वॾी कंट्रीब्यूशन हिते रही आहे मीर साहिबनि जी। ऐं रॻो इहो न पर मीर साहिबनि जा जेको ॿिए ख़ानदान में मीर इमाम बख़्श ख़ान टालपुर MNA रहियो, मीर आचन MP रहियो भुटे साहिब जो साथी हो, मीर अली बख़्श ख़ान जेको मीर मुनवर साहिबु जेको MP MNA रहंदो अचे पियो, उनजो वाल साहिबु पहिरियों पीपुल्स पार्टी जे दौर में MNA रहियो ऐं पीपुल्स पार्टी ज़िले जो सदर हो, वॾी शख़्सियत हो। जे हुक्मरान मीर मुराद अली ख़ान टालपुर 1806 ईस्वी में बुनियाद विधो ऐं पंहिंजे शहर जी हिफ़ाज़त लाइ मौजूदा मुख़्तियारकार आफ़िस जे भर में कचो क़िलो पिणु तइमीर करायो, जंहिं जा आसार हिन वक़्तु किथे बि नज़र नथा अचनि। त मीरपुर ख़ासि 1806 में तव्हां वेंदो त जेका शहर मुख़्तियारकार जी ऑफिस आहे हींअर, उन ते पोइ सन लिखियलु आहे, इहो दरबार हुई मीर अली मुराद ख़ान जेको मीर शेर मोहम्मद साहिब जो वाल साहिबु हो, उन जी दरबार हुई, पुठियां इहो क़िलो बि हुन तइमीर करायो हो, ऐं मीरपुर ख़ासि नालो जेको हो सो मीर अली मुराद ख़ान विधो, जेको मीर शेर मोहम्मद ख़ान जो वालिद हो, ऐं मीर ठारो ख़ान जेको हिन जो पहिरियों वाल साहिबु हुकुमरान हो, जो पंहिंजे हयातीअ में ई ॾिनई पंहिंजे पुट खे हुकुमरानी, उन जी हुकुमरानी ताईं माणकाणी टालपुरनि जो सॾिबो आहे खितो इलाइक़ो। ख़ैर उन खां पोइ हिन जे उन वक़्तु मीर शेर मोहम्मद जेको तव्हां ॿियो हुकुमरान आख़िरी असांजो हुकुमरान मीरपुर ख़ासि जो, उनजी गवर्नर हूंदो हो वंगे जो ऐं ठठे जो, उनखे पंहिंजे पीउ हयातीअ में घुराए उनखे अॻुवाणी ॾिनई। मीर शेर मोहम्मद ख़ान खे जेका आहे दुबे जी जंग जी वॾो हिकिड़ो आहे मोरको उन खां अंग्रेज़नि सां, ऐं मीर शेर मोहम्मद ख़ान एॾो बहादुर माण्हू हो, ऐं चवां थो हिन ख़िते में मीर शेर मोहम्मद ख़ान टालपुर साहिबु या सुर बादशाह जूं जेकॾहिं बहादुरियूं ऐं ॻाल्हियूं न क़ुर्बानियूं हुजनि हा त अंग्रेज़ हितां अञा 1000 साल कोन वञे हा। उनजो सबबु इहो हो त हिते शहर जे ॿिन्ही तरफ़नि खां दरियाउनि जो छाड़ वहंदी हुई, हिकिड़ो ढोरो उहो जेको जरवारी शाह हींअर मौजूदु आहे उहा, ऐं ॿियो वरी पुराण वरी इहे जेका पंहिंजो काहू जो दड़ो इन जे पुठियां वहंदी हुई, मतिलबु दरिया वहंदा हुआ। ऐं उन खां पोइ जेके शहर जा पाणी ॿियो गॾु थिए थो बरसातुनि में, उन सॼे जो हिकिड़ो सिस्टम ठहियलु हो,
ऐं उहो अमूमन हिते मीरपुर ख़ास में बरसाति जे करे ई गड़बड़ जाम थिए थी। उहो पाणी हिन दरियाहनि जी छाड़ुनि मां झुॾे में वेंदो हुओ, झुॾे मञा पोइ नोटनि जे ॻोठ खां थींदो शकूर ढंढ हिकिड़ी थर में उन में वञी थींदो ऐं उन ते माण्हू बनियूं आबाद कंदा हुआ। ॿ सिविलाइज़ेशन इलाइक़े में सम्झ वेंदियूं हुयूं, हिकिड़ी खे हिंद चइबो हो, हिकिड़ी खे सिंध चइबो हो। इहे ॿ अलॻि सिविलाइज़ेशन्स आहिनि, ठीकु आहे। सिंध माना इंडस ते जिन जो गुज़ारो हुजे, दरिया इंडस ते जेको हिमालय मां निकिरे थो। तॾहिं हिमालय आज़ादु हो, हींअर त तिब्बत जे अंदरि आहे, चाइना जे अंदरि आहे, पर तॾहिं कोन हो, तॾहिं तिब्बत मां ई हिमालय मां निकिरे थो। पोइ हीउ सिंध जी सिविलाइज़ेशन जो इलाइक़ो हो। ऐं हीउ जेको असांजो मीरपुर ख़ासि आहे, इहो काहू जो दड़ो या ॿिया जेके बि तव्हां तारीख़ी शहर ॾिसो था, उहे पाणी जे किनारे ते आबाद थियनि था। ऐं पाणी ई बुनियादी सबबु हुजे थो इलाइक़े जी ज़िंदगी जो परनि चरनि जो। पोइ काहू जे हिते जे हिननि असांजे जेके उन ज़माने में जेके ॾाह हुआ, उन्हनि पोइ मीर साहिबान खे गाइड कयो। पोइ मीर अली मुराद ख़ान काहू जे दड़े जे करे पोइ हिते मीरपुर ख़ासि में 1806 18 अगस्त ते हिन शहर जो बुनियादु विधो। हिते जिते पाण प्रेस क्लब जो वेठा आहियूं, हिते पासे में ई जिते DC ऑफिस आहे, ॿियो इलाइक़ो आहे, हिते ई क़िलो हो, हिन कचो क़िलो हो ऐं हिते ई हिननि जो क़िलो हो। ऐं ॿियो हिननि जी टेरिटरी उमरकोट हुई, ॿी हिन जी केटी बंदर हुई, जेका टेरिटरी मीर शेर मोहम्मद मीर अली मुराद ख़ान जे हेठि हुई। मीर ठारे जे मीर शेर अछाड़ी हुकुमरान, आख़िरी हुकुमरान मीर शेर मोहम्मद। हिन इलाइक़े जी तक़रीबन 2000 साल क़दीम शहर काहू जो दड़ो जियां मीरपुर ख़ास जो बुनियादु बि पिराण नदी जे कंधीअ ते विधो वियो हो। टालपुर हुकुमराननि जे दौर में हिन शहर वधीक वाध वेझ कई ऐं चयो वञे थो त टालपुरनि पारां आबपाशी निज़ाम में आंदल बहितरी सबबु हीउ इलाइक़ो वधीक खुशहाल बणियो। पर बाद में सिंध ते अंग्रेज़नि काह कई त मीरपुर ख़ास जा माणकाणी हुकुमरानी हुआ, जिन अंग्रेज़नि सां आख़िरी दुबे वारी जंग विढ़ी ऐं उन में मीर शेर मोहम्मद ख़ान टालपुर अहम किरदारु अदा कयो। काहू जो दड़ो तव्हां जेको ॾिसो था, राजा अशोका उन जो हीउ तॾहिं महिल जॾहिं मीरपुर ख़ास नालो पियो त इहो वधि में वधि 8000 या 10000 जे दरमियान का आदमशुमारी। उन में मुख़्तलिफ़ ठकुर बि हूंदा हुआ, ॿियूं क़ौमूं बि हूंदियूं, सिख बि हूंदा हुआ, अलाए केतिरियूं उन में हिते क़ौमूं रहंदियूं हुयूं। हिकिड़ी इहो वॾी तवील वरी पोइ हिते केसो आहे त तॾहिं मीरपुर ख़ासि नालो कोन हो। राजा अशोका जी हीअ सॼी काहू जो दड़ो जेको मीरपुर ख़ासि मां निकिरे थो, इहो उन जो आहे। हिते क़दीम कई जॻहियूं मंदर आहिनि, जेको तव्हां शिव जो मंदरु तव्हां लालपाड़े में ॾिसंदव त इहो त 1100 दाए जो अलाए कॾहिं जो इहो आहे। त हाणे इहा क़दीम पोइ हिते तारीख़ वेंदे, हा, इन खां सवाइ तव्हां हितां काहू दड़े खां सवाइ काहू दड़ो त तव्हांखे ख़बर आहे, तारीख़ी तरह सां सही सिंध खे ख़बर आहे। पर हीउ ख़ासि करे हिते जेको तव्हां मज़ाक में चवंदो आहे भूत बंगलो, इहो भूत बंगलो कोन्हे। इहो जमड़ाऊ जी खोटाई खे इंजीनियर पंहिंजो नालो रखियो, इंजीनियर मिस्टर जेम डाउ बोट हाउस हो, त उनखे वरी मज़ाक में भूत बंगलो चयो। इहो तारीख़ी आहे। हिन पासे में जेम खाना जेको आहे इहो यूरोपियन क्लब चवंदा हुआ, पोइ जेम खाना क्लब चयूं, हाणे मीरपुर ख़ासि जेम खाना चवनि था। त हिते उहे ऑफिसर ॿिया अंग्रेज़ ऐं उन खां सवाइ हिते जेको आहे गुरुद्वारो आहे, जेको हिते कुंड ते तव्हां मार्केट में मेडिकल स्टोरनि जे हिते हूंदो हो। सिख हूंदा, झटके सां बाक़ाइदे जेको आहे सो इहे जानवर ज़बह कंदा हुआ। उन खां पोइ हिते जामिया मस्जिद रेलवे स्टेशन खां, रेलवे स्टेशन ख़ुदि हीअ जेका हींअर 1926 लिखियलु आहे, ॿीहर ठही आहे। या इन खां अॻे 1800 के राजा जेको जोधपुर वारो उन ठाराई हुई, उन खां पोइ हीअ 1926 लिखी पई आहे रेलवे स्टेशन मीरपुर ख़ासि। सो अहिड़े तरह सां जेको आहे हीअ जामिया मस्जिद आहे ऐं हीअ गर्ल्स हाई स्कूल जेको आहे वॾो आहे, इहो तव्हां ॾिठो आहे, चिटोड़ी कपिड़ो ऐं सभई तारीख़ कई आहिनि। जेको हिकिड़ी तारीख़ी शहर आहे मीरपुर ख़ासि, हीअ वॾी हिकिड़ी हिस्टोरिकल प्लेस आहे। छोकी दरिया जो हिते ॿ छाड़ूं हूंदियूं हुयूं, दरिया ते डैम कोन हुआ, कुझु कोन हो। पोइ हिते पुराण ऐं ढोरे जूं नारे जूं दरिया मां मथां खां दरिया जॾहिं भरिबो हो बरसातुनि में, त पोइ हुन जूं मुख़्तलिफ़ छाड़ूं हूंदियूं हुयूं। उन्हनि छाड़ुनि ते पोइ माण्हू हुरलो हलाए ज़मीनदारी आबाद कंदा हुआ। हिते ख़ुशहाल माण्हू आहे, पंहिंजी ज़मीन, पंहिंजी मच्छी, पंहिंजो चांवर, ख़ुशहाल माण्हू आहे। हिते जा माण्हू ॿाहिरि कोन वेंदा हुआ केॾांहुं कुझु। दाल में घर में दाल मानी मिले, अॼु बि ईअं आहे। जिते अॼु बि इकनॉमिकली माण्हू घर में सुखियो आहे त पोइ ॿाहिरि कोन थो वञे, भले केॾो बि हुनखे पघार ॾियो। सो हिते जा माण्हू ख़ुशहाल माण्हू आहे ऐं हिते ई रहंदा हुआ। इहो अंग्रेज़ बि लिखियो आहे। हिते ई जेको काहू इन हिकिड़े पासे पुराण थी वहे, ॿिए पासे ढोरो थो वहे। पोइ इहो ई वञी जुॾो गोदाम लॻे थो, नोटो लॻे थो, इहो वञी ऋण में पवे थो, शकूर ढंढ में हितां जा इहे ॿई पंहिंजे पवनि था। हाणे इहे पाणी जा वकरा बंदि थी विया आहिनि, पर इहे अॻे हुआ। हाणे इन पोइ छा थियो, जो इतफ़ाक़ अहिड़ो थियो जो जॾहिं 1843 में झेड़ो थियो, जंग थी उन्हनि सां अंग्रेज़नि सां, त पोइ मुंहिंजो ॾाॾो जेको मीर शेर मोहम्मद ख़ान हो, उन बैटल कई। ख़ैरपुर वारनि ठाह कयो अंग्रेज़नि सां, हैदराबाद वारनि विढ़िया कोन, ऐं मीरपुर ख़ासि वारनि
जो मुंहिंजो जेको ॾाॾो हो उन पोइ पंहिंजे वतन जे बचाव लाइ पंहिंजे माण्हुनि जो पंहिंजे इलाइक़े जे बचाव लाइ जंग कई। पोइ उन जंग में हीउ इलाइक़ो तबाह थी वियो, वापसि ही क़िलो ॿिलो सभु फतह करे विया। पोइ हू वरी हितां उमरकोट वियो, उमरकोट खां पोइ वरी घोस जो रस्तो चवनि था, इहो कस चइबी आहे हिनखे, हितां वठी पोइ रंजीत सिंह वटि वियो, ॿियनि वटि वियो मदद लाइ, अॼु मूंसां आहे सुभाणे तव्हां सां थींदी, पर पोइ कोन मदद थी। जे मदद थिए हा त पोइ अॼु असांजी तारीख़ मुख़्तलिफ़ हुजे हा। अफ़गानिस्तान पोइ बफ़र थियो रूस ज़ार ऐं क्वीन जे दरमियान, छो जो परियूं पासो पोइ ज़ार रहियो सेंट्रल एशिया में, हेॾां पोइ क्वीन रही। पर जेकॾहिं असांजे उन ज़माने में रंजीत सिंह मदद करे हा, बावलपुर वारा नवाब मदद कनि हा, ऐं टालपुरनि जी मदद कनि हा, त हीअ टई इलाइक़ा त अॼु ही सिंध जो असीं एज़ अ सिंध असीं मुख़्तलिफ़ हुजूं हा। मीरपुर ख़ासि जो इलाइक़ो हो, उनखे पहिरीं हिन नौकोट में ठाहियो, पोइ नौकोट में उते मज़ो कोन आयो, उन खां पोइ हिते काहू जे दड़े जे करे छाजे करे हिकिड़ी पुराणी सिविलाइज़ेशन 5000 साल खां मथे हिते शहर आबाद कयो। एडमिनिस्ट्रेशन जेका हीअ जिते पाण बीठा आहियूं इहो दरबार हो, इहो हिकिड़ो क़िलो हो, ऐं क़िलो ज़ाहिर पोइ जेके अंग्रेज़नि सां वेटल थी जंग थी उन में क़िलो ढही हलियो। काफ़ी उन जा अञा निशानात आहिनि कुंडुनि पासनि में, पर उन सां गॾु हीअ जेको आहे हींअर जिते पाण बीठा आहियूं हींअर मौजूदा मुख़्तियारकार ऑफिस आहे, इहो हिते फ़ैसिला थींदा हुआ, हिते दरबार हूंदी हुई। का बहादुरी जंग जेका अंग्रेज़नि खे आख़िर ताईं उन तस्लीम कोन कयो। अंग्रेज़ आहे भई असीं दोस्ती हथ वधाइण जे लाइ आयो त मीर शहरुनि खे चवंदसीं असांजा जेके आहिनि से हेतिरा जर्नल मरी विया आहिनि, हेॾां होॾां चइबो तव्हांजा जर्नल न मरिया, मुंहिंजा त जिगर मां आहिनि। एतिरो उन पंहिंजे राजनि बिरादरनि सां प्यारु कंदा हुए माण्हू। ऐं मीर साहिब मीर शेरवन ख़ान जी बहादुरी, उनजी हिमत, उन केतिरियूं क़ौमूं जंहिंमें छलगिरी हुआ, ख़ासकीली हुआ, भडाणी मीर मरी हुआ, ऐं खोखर हुआ, ऐं लिगारी हुआ, केतिरियुनि क़ौमूं हुननि सां गॾिजी हिन जंग में 15,000 फ़ौज गॾु हुई। मुख़्तसिर ॻाल्हि हीअ त अॼु पोइ मीरनि जो ख़ानदान सेनेटर हो, मीर अली नवाज़ हो, मीर हाजी मोहम्मद टालपुर डिस्ट्रिक्ट काउंसिल वाइस चेयरमैन रहियो, उनजी वॾियूं ख़िदमतूं रहियूं, मीर अली मुराद। अंग्रेज़नि जी हुकुमरानी क़ाइमु थियण बैदि 1932 में आंदल सुधारनि ऐं जमड़ाऊ केनाल खुटण बैदि हिन इलाइक़े में वधीक तरक़ी थी। हिन शहर में नयूं इमारतूं, नयूं ऑफिसूं जुड़णु शुरू थियूं ऐं शहर में वधीक वसैत आई ऐं अॻिते हली रेलवे निज़ाम जुड़ण सां हिन शहर जी तरफ़ माण्हुनि जी पहुच अञा वधीक आसान बणिजी वई। पाकिस्तान जुड़ण बैदि हिन रेलवे स्टेशन ज़रिए ई इंडिया मां लॾ पलाण करे आयल मुसलमान पिणु हिन शहर में आबाद थिया, जंहिं सां शहर जी आबादी ऐं एराज़ी में अञा वधीक इज़ाफ़ो थियो। हिन शहर जा सीनियर बुज़ुर्ग ॿुधाइनि था त हिन शहर में मुख़्तलिफ़ सक़ाफ़त ऐं मज़हबनि सां लाॻापियल माण्हू रहण बावजूदि इहे पाण में मोहबत ऐं मज़हबी रवादारी सां रहंदा हुआ ऐं हितां जे निमन बड़नि ऐं अंबनि जी छाऊं ऐं थधियूं हवाऊं हिन शहर जी सुञाणप बणिजी विया। पाकिस्तान ठहण खां पोइ असांजा माण्हू सादा हुआ। ही रूट हो राजा जी रेल जो खोखड़ा पार खां वठी ही इलाइक़ो कराची ताईं राजा रेल हलंदी हुई। पोइ मीरपुर ख़ासि उनजो हेडक्वार्टर हो। पोइ हितां खां माण्हू आया जंहिंखे उर्दू स्पीकिंग पाण चऊं था। ॿ माण्हू आया, हिकिड़ा पंजाब जे बॉर्डर ते आया जिथे किलिंग थी। ही बॉर्डर ते कंहिंखे भितर बि कोन लॻो। हिते ही आया, माण्हुनि ते वॾियूं मददूं कयूं, जेके बि हितां हिंदू हलिया विया, ऐं पोइ उन्हनि जूं जॻहूं मिल्कियतूं शहरनि जे इर्द गिर्द जेके मिल्कियतूं हुयूं उहे हिंदुनि जूं हुयूं। हिंदू ख़ुशहाल हुआ, सेठ हुआ, पोइ उहे सभु हिननि जे हवाले थियूं। पोइ उन्हनि जी मौजूदा शिकल तव्हां ॾिसो था त सॼु इहो हैदराबाद, कराची, कराची त न, कराची जो रुॻो हिकिड़ो ज़िलो आहे सेंट्रल, बाक़ी त कराची जा ज़िलनि में हिननि जी अक्सरियत कोन्हे।
हिकिड़ो ज़िलो आहे सेंट्रल जंहिंखे चऊं था पाण, जंहिंमें हिननि जी अक्सीरत आहे। बाक़ी मलीर में, साउथ में, लियारी में, ॿियनि इलाइक़नि में, हैदरी में, ॿियनि इलाइक़नि में कोन्हनि, पर हैदराबाद में क़िले में ई वञी आबाद थिया, वॾे में, पके में, कचे में। ऐं पोइ ही उन ज़माने में लियाकत अली खान, पोइ हुकुमरान पॉलिटिकल सिस्टम हिननि जो थी वियो। ऐं असांजा माण्हू सादा हुआ, हिते जेको पढ़ियलु लिखियलु क्लास, सुठो क्लास हो, उहो वियो हलियो, पोइ हिननि जे हवाले थियो। पोइ हाणे उन जी शिकिल अॼु तव्हां ॾिसो था त मीरपुर ख़ास में हलणु जहिड़ो कोन्हे शहर। मीरपुर ख़ास में का बि चङी जाइ कोन्हे। मीरपुर ख़ास में हिते तमामु वॾा वण हुआ, रोड हुआ, हिते स्टेशन अॼु बि तमामु बहितरीनु आहे। हिते ऑफिसूं, घर, रोड, रस्ता, उहे सभु माण्हू इनक्रोच थी विया, तबाह थी विया। म्यूनसिपालिटी जो पार्क हो, पार्क हिते वॾा खुला पार्क हुआ, उहे सभिनी ते कब्ज़ा थी विया। ऐं पोइ हिते 85 खां वठी मुख़्तलिफ़ हुकूमतूं रहियूं, जिन जो को दीनीमान कोन्हे, को पुछण वारो कोई कोन्हे। अंग्रेज़नि जे दौर में हिंदू ज़मींदार तोड़े वापारी केतिरा ई फलाही कम कया, जिन में खल खे ख़ुदा लाइ खूह खोटणु, जानवरनि जी पीअण लाइ हौज़ तइमीर कराइणु, दर्सगाहनि खे हथी वठराइण समेत तफ़रीही पार्क या बाग़ पिणु तइमीर कराया। हिंदू वापारियुनि पारां हिन वक़्तु बि हायर सेकेंडरी गर्ल्स स्कूल लाइ वक़फ़ कयल शानदार महल नुमा इमारत, जंहिंखे प्रताप भवन महल जे नाले सां सुञातो वञे थो, उन जी शाहिदी ॾिए थी त हिन शहर में रहंदड़ सिंधी हिंदू न रुॻो फ़न तइमीर जे शोबे में ज़ोक़ रखंदड़ हुआ, पर हू उन सां गॾोगॾु इंसानियत जी ख़िदमत में बि यकीन रखंदड़ हुआ। तव्हां मीरपुर ख़ास जे विच में ये जेको बहितरीन बिल्डिंग ॾिसो पिया, हिन वक़्तु शहीद बेनज़ीर भुट्टो हायर सेकेंडरी गर्ल्स हाई स्कूल आहे। इहा तमामु वॾी तवील ख़ूबसूरत बिल्डिंग, जेका सेठ प्रताप भवन जी हुई। प्रताप लाल भवन अहिड़ी शख़्सियत हो जेको ॿ दफ़ा हितां क़ौमी असेंबली जेका तॾहिं ओभर ऐं ओलह पाकिस्तान हिकु हुआ, तॾहिं कामयाबु थियो हिकु दफ़ो। वरी ॿिए दफ़े जॾहिं हिन इलेक्शन बीठो त हुनजे वर्कला ख़ुसूसी तौरु इंडिया खां नेहरू लाल आयो, जेको रेलवे स्टेशन ते लथो, ऐं इहो सन 1843 आहे। इहा ई हेॾी वॾी किरोड़नि अरबनि रुपयनि जी हिन वक़्तु प्रॉपर्टी आहे, ऐं हुन पंहिंजे मर्ज़ी सां हुनजो औलाद, हुनजे वारसनि इहा सखावत करे इल्म जे तालीम जे लाइ, फ़रोग़ जे लाइ इहा वक़फ़ कई त बाबा तालीम ते हुन स्कूल हलासीं ॾियूं था। पोइ इहो अॼु तव्हां ॾिसो था जेको हींअर कॉलेज आहे, गर्ल्स आहे, हज़ारे हुन मां तालीम याफ़्ता पढ़ी थिया आहिनि। इहो मीरपुर ख़ास जो माहौल ई हो, जंहिंखे ॾिसी अंग्रेज़ सरकार महसूस कयो त अंबनि ऐं सब्ज़ियुनि खे हथी वठराए सघिजे थी, ऐं पोइ सिंध जो पहिरियों बाग़बानी ऐं सब्ज़ियुनि जी तहक़ीक़ वारो इदारो बि हिते ई जोड़ायो वियो, जंहिं बाद मीरपुर ख़ास सॼी दुनिया में अंबनि जी शहर तौरु मशहूरु थियो। कुदरत ने इसे बेशबहा नेमतों से नवाजा हुआ है। सरसब्ज खेत, लहलहाते बागात की आगोश में ये शहर 214 साल पहले आबाद किया गया था। इब्तिदा में 4-5 हज़ार नफूस पर मुश्तमिल ये शहर था। एक छोटा सा बाज़ार हुआ करता था। इर्तिकाई अमल होता रहा, आगे वक्त गुज़रता रहा, इसमें तब्दीलियाँ आती रहीं वक्त के साथ साथ। आज ये शहर लाखों पर मुहित है। इसके मुख्तलिफ़ खसूसियात हैं। अगर हम यकीनन इसके मसाइल भी हैं, लेकिन हमें दूसरा पहलू भी नज़रअंदाज नहीं करना चाहिए। वो पहलू ये है कि शहर ने तरक्की भी बहुत की है।
इशू हैं नाली के, दूसरे इशू हैं अपनी जगह मौजूद हैं, लेकिन ये भी एक हकीकत है कि यहाँ पर मुख्तलिफ शोबों में मीरपुर ख़ास ने बड़ी तरक्की की है, बड़ी वसअत इसको मिली हैगी। मीरपुर ख़ास शहर जी हिकु ॿी सुञाणप हितां जूं इहे शख़्सियतूं आहिनि जिन पंहिंजे तौरु एनजीओस ठाही बिना कंहिं सरकारी सरपस्ती जे इदारा जोड़िया, जिन में टीबी अस्पताल, थरपारकर कल्चरल एसोसिएशन, ॿिया अनेक इदारा जोड़े हितां जी आवाम जी बिना कंहिं लालच जे ख़िदमत कई, पर बदकिस्मती सां इहे इदारा वीरान बणियल आहिनि। हिते जे माण्हुनि पंहिंजे शहर जी मालिकी कोन कई। हिकिड़ी इहा बि शइ आहे त जेकॾहिं तव्हां पंहिंजे शहर जी मालिकी करियो था, पंहिंजी कंहिं बि शइ जी, साइकिल आहे, घरु आहे, चश्मो आहे, पेन आहे, कपिड़ा आहिनि, कंहिं बि शइ जी ज़ाती तरह जॾहिं मालिकी करे थो त बचे थी। हिन असांजे शहरनि जी मागनि जी असांजे माण्हुनि मालिकी कोन कई ऐं असांजा हमरा कमज़ोर थी विया, सियासत में कमज़ोर थी विया, ॿियनि मामलनि में कारोबार में कमज़ोर थी विया, तालीम में कमज़ोर थी विया। इहे भले हुजनि पर उन्हनि सां फ़र्क़ु कोन थो पए, उन्हनि सां फ़र्क़ु कोन थो पए, उन्हनि जी प्रायोरिटीज़ कोन आहिनि। हू पंहिंजे हल्के जो हिसाबु ॾिसनि था ऐं हुननि जो हल्के में ई मीरपुर ख़ासि कोन थो अचे, मीर मुनवर जे हल्के में ई कोन थो अचे। ऐं उहो डिस्ट्रिक्ट नाज़िम आहे त उहो बि इलाइक़नि में हिते जो यूनियन काउंसिल्स में हुननि जो कोन्हे हिते। मीरपुर ख़ास जेको जंहिं दौर में कुझु 100 घरनि ते ॿधल हो, अॼु उहो शहर आबादी जे लिहाज़ खां सिंध जो चोथों नंबर ऐं पाकिस्तान जो 23हों नंबर वॾो शहर आहे। पर 214 साल गुज़रण बावजूदु ही शहर तइलीमी, सुनती, सक़ाफ़ती इदारनि जी तरक़ी जे लिहाज़ खां जीअं तरक़ी करणु घुरिजे हा, ईअं नाहे थी सघियो। अर्ज़ु रुॻो हीअ आहे, तंहिं करे इहे असांजा ई मसइला आहिनि ऐं असांखे ख़ुदि हिते लीडरशिप पैदा करणी पवंदी। हिन शहर जो सभु माण्हू मालिकी कनि जेके बि हिते रहनि था, बग़ैर दीन, धर्म, ज़बान ऐं सक़ाफ़त जे सभु माण्हुनि जो ई गॾियल शहर आहे। इहो त इतफ़ाक़ खणी असांजे ख़ानदान ठाहियो, पर अॼु इहे सभिनी माण्हुनि जो शहर जेके बि हिते रहनि था ऐं उहे मालिकी कंदा त हीउ शहर वरी आबाद थी वेंदो, हीउ वरी रौनकूं थी वेंदियूं, हीउ वरी बॉर्डर खुली वेंदो, वरी हीउ शहर, इहो रोड, रेलवे लाइन, इहा अहमदाबाद, मीरपुर ख़ासि वरी गॾिजी वेंदो। जी वाघा लाहौर गॾियल आहे, जी तोरखम पेशावर गॾियल आहे, जी चमन कोयटा गॾियल आहे, त असांजो शहर गॾिजी वेंदो, कारोबार थींदो, ज़िंदगी मटिजी वेंदी, वरी बहितर थी वेंदो। असांजी ख़्वाहिश आहे ईअं वरी बहितर थिए। कि मीरपुर ख़ास के लिए किसी ज़माने में कैडेट कॉलेज मंजूर हुआ था, सिविल एयरपोर्ट मंजूर हुआ था और फिलहाल पुल मंजूर हुआ था। मेडिकल कॉलेज 2002 में इसका बाकायदा संगे बुनियाद रख दिया गया था। तो बड़ी हैरत होती है। वजह यह कि हमारे सियासतदानों ने इस तरफ इसको संजीदगी से नहीं लिया, उनको लेना चाहिए था। न तरक्की न कई आहे, जेतिरो तरक्की करणु खपे। असांखे सियासी लीडरशिप मायूस कयो आहे सभिनीनि पार्टियुनि, जंहिंमें पीपल्स पार्टी ऐं MQM जेकी स्टेक होल्डर, वॾा स्टेक होल्डर आहिनि शहर जे हवाले सां, हू ॿई फ्लॉप थिया आहिनि ऐं हुननि जो हिकिड़ो एजेंडो हो फुटो। ये शहर बड़ी सकाफत का अमीन है। सियासत में मुख्तलिफ मामलात में कई जगह ये पीछे हो गया। हम देखते हैं कि वो जो सहाफ़ती इक़दार थी वो अब नज़र नहीं आती। ना कुछ ख़ानदान थे,
मीर ख़ानदान था, सैयद थे, जिलानी ख़ानदान था, बड़ा मुतहर्रिक था एक ज़माने में। अब आस्ता आस्ता मीर ख़ानदान तो काफ़ी, जो इन्होंने असल में मीर पुखास को आबाद किया, वो तो तकरीबन बैकग्राउंड में चले गए हैं। मणकाणी टालपुर ख़ानदान जा माण्हू तोड़े हितां जा साञावंद उन हवाले सां ॾुखार आहिनि त हिन शहर जी तरक़ी हुक्मराननि जी तरजीह में शामिल नाहे रही। हिकु सदी अॻु रिथाबंदी सां जुड़ियल हिन इदारनि जे इमारतनि खे ॾिसी इन ॻाल्हि जो अंदाज़ो लॻाए सघिजे थो त वाक़ई जेकॾहिं हिन शहर ते हुक्मराननि जो ध्यानु हुजे हा त मीरपुर वाक़ई बि मीरपुर ख़ासि हुजे हा। कैमरामैन टीम सां गॾु रविशंकर माली, टाइम न्यूज़, मीरपुर ख़ासि।